एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खतरान ऐं डीएसआर रेंजर्स आलम शेर जी अॻुवानी में शहर गैंग जी अॻवाकारनि धालरनि खिलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स पारां गॾु टारगेट ऑपरेशन जारी आहे। सब डिवीज़न 20 जे थाणे शहीद दीन मोहम्मद लिगारी जे हदनि में शहर गैंग खिलाफ़ पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन कयो पियो वञे। कामयाब टारगेट ऑपरेशन में 3 धालियल अॻवाकार ज़ख़्मी थिया आहिनि। पुलिस रेंजर्स ऐं अॻवाकारनि जी विच में सख़्त फायरिंग जो सिलसिलो जारी रहियो। पुलिस ऐं रेंजर्स पारां शहर गैंग जी करण खे जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल कंदे घेरतंग करे तबाह ऐं साड़ियो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स पारां कुझु इलाइक़े में धालियल अॻवाकारनि जी करण ते सख़्त घेरोतंग करे सर्च ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन में एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर केतरान, डीएसआर रेंजर्स आलम शेर, डीएसपी रणती जाहिद हुसैन मिरानी, डीएसपी ओबाड़ो अब्दुल कादिर सुमरो, मुख़्तलिफ़ थाणनि जा एसएचओ पुलिस ऐं रेंजर्स जी वॾे अंग सां गॾु एपीसी चैन ऐं बख़्तरबंद गाॾियूं हिसो वठी रहियूं आहिनि। एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खतरान जो चवणु हो त अॻवाकारनि धालियलनि जी सरेंडर करण ताईं कचे में टारगेट ऑपरेशन जारी रहंदो।